अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशारो फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फीडरेशन चिताء ॾिनो आहे त बल्दियाती मुलाज़मनि जूं पगारूं टेज़रीअ ज़रिए ऑनलाइन न थियण ख़िलाफ़ 29 नवंबर खां आफीसन जी ताला बंदी कई वेंदी। अहिड़ो चिताء ज़िला नौशारो फिरोज़ जी कन्वेंशन में कयो वियो। सब गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते सभु दोस्ती थिए ऐं असां पंहिंजे हक़ इहो ई आहे असांजो त ट्रेज़री थिए हक़ असांजो वरी वरी थो कयां सभु ॿारनि खे 29 तारीख़ सभु गॾिजी ईअं ई प्रोग्राम। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।